बहराम खान सा हाँ कमाल जे संगल आहे हाँ करण बि कमाल जो कतल आना जगरण में वरतल दुनिया कारिया काठल दुनिया कमल जो संग हे छा तू करे आहे दादा ने तुम्हें केड़ो कर कयो अम्मा असी खणी छा भी कयूं वो भी मीरल कोन मुड़ंदो न मुड़ंदो त छा साणस रिश्तो कयूं मीरल सां रिश्तो चई त ॼण इहो ई रिजी या डप में अची साणस रिश्तो कयूं न मां इज्जत भरियो हल थी चाहियां मीरल ऐं इज्जत भरियो हल त ईअं ज़िलत बर्दाश्त कंदा रहूं न मां ॾिसां थी कंहिं नेक मर्द जी मदद सां शाहबाज़ खान वटि तव्हां पहुचायां असांजे कबीले जो सरदार आहे नेठ त ॿुधंदो अम्मा सरदार असांजी ॿुधंदो न नेक मर्द जी मन ॿुधे ऐं रोकेसि अम्मा नेक मर्दनि खां वधीक चमचनि जी इज़त हूंदी आहे सरदारनि वटि इहे लाठड़े अॻियां पोयां हलंदे कम बि ईंदा आहिनि ऐं संदन कन बि भरींदा आहिनि इज़तदार नेक ऐं शरीफ़ मर्द जी ज़मानो नथो ॿुधे इहे सरदार ॿुधंदा 5 आङुरियूं बराबरि न आहिनि नूरी अम्मा तोखे सरदार शहबाज खान जी ख़बर कोन्हे ख़बर आहे तॾहिं त चवां पई मरंदो आहे पंहिंजे कबीले जे लाइ असांजी बि ॿुधंदो ज़रूरु उहो तॾहिं जॾहिं ॿियो कबीले वारो साम्हूं ईंदो आहे असांजे पंहिंजे कबीले में खूनी तकरार निबेरे नाहे सघंदो हीणी न बोल नूरी ॿीणी बोलण जी राह ई नाहे अम्मा बसि हाणे असां निकिरी पऊं कराची हा हाणे यादि आयो छा मां बादल ॾे थी वञा बादल बादल न आहे इस्माइल वारो पंहिंजो ढाल थी सघे थो या पोइ कयांसि थी ईअं न त ढाल बजाए तरार थी पवे अम्मा न थींदो तरार जे थियो बि त मीरल वांगुरु मुंहुं ॾेई वठबसि अम्मा कुझु सोचे पोइ वञी बादल खे चओ ईअं न त कारीअ तां पेर खजे ऐं लुंडीअ ते वञी पवे वार क्यों तुझे दिमाग ते वार कंदुस दिमाग ते शफना देर न कर अंदर मां बाहि जा शोला था निकरन हाणे हाणे ये शोला सोडल ॾिसंदो भले ही शोला सोडल गोठ ॾिसे वारो का शफना यही थी तो सोठू फसल लुड़ी खड़ी सके तो संदस तेरे के पार तो रह सका सब फल गया कमजोर समझौता है हेलो ठुमन
छा कई तुमने चाचा चुमो वठी जाए आ ओठू असा जो फसल लुड़ी वनी सके तो आ मां तेरे की आ इन तो नहीं सका आ मुझे हथ कट चलन अच भागा सलाह सवाब का सवा ये छो कई अच अच तेरी हलू अच अरे तुझो दिमाग खराब आ छा हाँ मां रोकण ते तू वधाइण ते तोखे ख़बर ना आहे त रईस बराम खान छा चयो चाचा रेस जूं ये वाई बादियूं ऐं हलाइण वारियूं ख़बरूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं असां पंहिंजी न ॿारींदासीं न त माण्हू गिरी वेंदा अड़े उन्हनि जो वात ख़र्च हूंदो आहे हिकु फोन मां अलाए छा मां छा थी वेंदो आहे इहो सिर्फ़ु पंहिंजे लाठड़नि जे लाइ कंदा आहिनि जेके राति ॾींहुं उन्हनि जे पोयां हुजनि बाक़ी असां जहिड़नि खे मतिलब खां सवाइ लेखींदा न आहिनि तो ईअं कयो सोढल छॾींदो न छॾींदो त मां बि न छॾींदोमांसि ओढल वार कयो पहिरीं महिल हयईं ॿी महिल मां हईमांसि दिलि जी चोटी चातड़ी हुई छा ठरी पई अड़े अकुल जा अंधा हू वरी मल कंदो त वरी मां ॿी महिल कंदोमांसि मूंखे सारिंग जो बंदोबस्त करण ॾे निभागा मस मस त दादन राज़ी थियो आहे वरी फिरी वियो न त मसालो थींदो या वरी असीं उलझी वियासीं त पोइ सारिंग रहिजी वेंदो तोखे घणी गिणती इहा ई आहे चाचा न कयां तुंहिंजी मर्ज़ी चाचा बाक़ी सोढल सालनि जे रहियल हक़ खे तलब कयो आहे घटि न सम्झ यां ते ज़हर चढ़ियल हो ज़हर लोटा ॾिनई तेरो रख करे आयोमांसि बाक़ी रहियल फसल बि लुड़ाईंदोमांसि न जेकॾहिं हाणे तो हिकु कदम बि अॻिते खयो न त मुंहिंजो न आई मुंहिंजे घर बि न अचिजांइ मां वञा थो शहर सामान लाइ सारिंग जी शादीअ जो बंदोबस्त करणो आहे तूं जेकॾहिं कंधा रही न त भले जव वहाए जेको करणो अथई कर सारंग छा अॼु शाम तुंहिंजी बुकी आ बुकी छा आहे मां बुकी हा छा ॿुधाए ॿुधाए न मां बस ईअं सम्झ तुंहिंजी कुंवार खे वनवा में विहारे अचिबो सेरा चइबा निकाह ताईं ख़ुशी शुरू कोन सम्झी न मां न त भला ठहियो पाण ॾिसजांइ त छा छा थो थिए अम्मा छा आहे जेको थिए पियो न उहो सही न पियो थिए तूं बि भेण चइबी छो जेका भेण भाउ जी ख़ुशीअ में अरही थिए उहा बि भेण चइबी अम्मा मां अरही छो थींदसि अञा की नथी थिए सही न पियो थिए मना तोखे ख़राब थो लॻे अम्मा ख़राब न पर ग़लति थो लॻे छा चवई ही थी पई आहीं न त ॿुधाई त ग़लति की न आहे जेको ईंदो अथई उहो त चई ॾींदी आं अॼु वरी लिहाज़ थी करे ॻाल्हि ई अहिड़ी आहे न ग़लति बि उमिरि जी फ़र्क़ में आहे न हा न हा त पोइ छा आहे बाक़ी 5 साल अलाह वॾो आहे सारंग बि जवान थी वेंदो बाक़ी न हाणे अहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कई ज़बान पटे फिटी कंदी सही मां थी पई आं अम्मा जेकॾहिं न ॿियो ईअं चवे आ त चंग करे छॾियांस आ तूं चंग कंदी ॿुराईंदी या वॼाईंदी हाणो जे थी साम्हूं थी मूं बि चयो आहे सोराब खे तो लाइ बि सामान आणींदो होॾे कवल हिते तूं वेंदी आहे शफ़न लाइ हिक तीर सां 2 शिकार ईअं थी समझी दाणो के दाणो धण की आ निधण की न है न दादा न तो इहो ग़लति फ़ैसिलो कयो आहे मूं न वॾड़नि पर हींअर तूं वारिस आहीं केतिरा भेरा चयो अथमि डॉक्टर सतार त क़ुरान खे पुठी ॾियण खां डिॼां थो क़ुरान शरीफ़ ते लिखियल ॻाल्हि ते ॿिए तरीक़े सां बि अमल थी सघे कीअं हेफ़ो बि भरे ॾेई सघे किथां हाणे हक़नि ते वठणु इहो सुठो आहे या भेण एवज़ रक़म भरे ॾे इहो बि सुठो न आहे जेकॾहिं न रक़म जे मामले सवाब यार ज़मीन जो टुकड़ो विकिणी में रक़म ॾेई सघां थो न इहो सही
अड़े नमूने जी शादियुनि खे मां नाक़ाबिले माफ़ी ॾोह थो सम्झां। ऐं यादि रखी छा दादा न, भोगे भोगे बि कमल तोखे बज़ाहिर ज़िंदा नज़र ईंदी हूंदी, या कोई हीलो वसीलो न ॾिसी करे उहा माठ बि थी वई हुजे, पर दादा न यादि रखजां, हूअ तोखे माफ़ न कंदी। समझा थो। समझण खां पोइ बि राज़ी थी वियो आहीं इन ये बहाने ते त तुंहिंजे वॾड़नि जी ग़लती आहे? न दादा न, न इन ये ग़लतीअ में तूं बराबर जो शरीक आहीं। रब माफ़ कंदो। बेशक रब रहीम आहे, रब माफ़ करे सघे थो, पर माण्हू माफ़ नथो करे सघे थो, पर माण्हू माफ़ नथो करे सघे। तूं वरी? हाँ, मां वरी बि तुंहिंजी इहा जुरत? तरस दादा न, मूंखे ॿुध पोइ ओलर कर। ॿुधाए, हाणे मां तोखे पुलिस जे हवाले कंदुसि। पुलिस जी धमकी न ॾे डॉक्टर। पुलिस खां अॻु मां थो तोखे पूरो कयां। बी दादा न, चवण ॾींसि। मां माफ़ी लाइ आयो आहियां। माफ़ीअ लाइ? हा, न त रईस मूंखे माराए छॾींदो। इन शर्त ते मूंखे छॾियो अथसि, जे डॉक्टर सतार तोखे माफ़ करे छॾियो त तोखे जीवन दान मिलंदो, न त मौत। ठीकु आहे, मूं तोखे माफ़ कयो। आईंदा मां तोखे हिते न ॾिसां। वञणे। महिरबानी डॉक्टर, पर इहो रईस बारा मूंखे रूबरू चवणो पवंदई। ठीकु आहे, मां ईंदुसि, रेस सां ॻाल्हाईंदुसि। तूं वञ हाणे। मूंखे त चाल थी महसूस थी डॉक्टर। ॾिठो वेंदो। मां घरां थी अचां, पोइ शहर वेंदुसि। ठीकु आहे दादा न, तूं थी अच, पोइ गॾिजी था हलूं ॿई। ठीकु आहे। न रो अम्मा, तबीयत बिगड़जी वेंदई। तबियत बिगड़ण सां छा थींदो अम्मा? नुक़सान थींदी, तकलीफ़ थींदई। इन खां वधीक छा नुक़सान थींदो, छा तकलीफ़ ईंदी? इन खां त मौत बहितर आ। न कर अहिड़ी ॻाल्हियूं कमल, न कर। त कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां अम्मा? ॿुधाए अहिड़ो जीअण कहिड़े कम जो? इन हयाती खां त क़बर जी कुंड बहितर, सुकून सां त हूंदसि। मां छा कयां धीअ, दादन सहारो हो, उहो बि हिम्मत हारे वेठो आ, त हाणे ॿुधाए मां छा कयां? हू वॾो भाउ आ, घर जो बि वॾो आ, कीअं कजे? समझाई समा, मां हथ थी वधाए, पेरे थी पवाए, मूंखे जीअरे चुड़ी चुड़ी मरण खां बचाए। अम्मा जीजी आई, ॿियो कंहिं दर्दा ॼा केरु आ मुंहिंजो? मां सॼी उमिरि घर में वेही वेंदसि, पर मूंखे बाहि में न उछलियो अम्मा। केरु जीअरे जिगर कटे पंहिंजो बाहि में विझंदो? दिलि खे दुआ लॻई थी कमल? मां बि तो वांगुरु बेवस आहियां, पर पोइ बि दादन अचे त चवांसि थी सोचे। मुंहिंजी उनड़ीअ ते लत, अम्मा मां न बचंदसि। न कयो मूंखे मजबूर, जे मजबूर कंदव त मां बि मजबूर थी वेंदसि। सुभाणे हथ हणंदव, मतां मलामतूं करणियूं पवनि तव्हांखे। अच्छा रखो दे, वठा भरी मर हो मुर्स। छा आंदो अथई? जेको चई सो आंदो अथम। दोहल शरनाए? दोहल शरनाए बि वठी अचां छा? न बाक़ी अकुल अथई कोन। दोहल शरनाए आणिया हा त वॼाए केरु हा? दोहल मां वॼाया हा, शरना तूं।
अकुल बुह चरण वियो अथई छा? मुंहिंजो मतिलबु हो त दुल शना वारा वठी अचियां जा दुल वारा आणियां। उहे त सुभाणे शाम जो ईंदा न, ऐं ॿिए ॾींहुं सुबुह सवेर मौलवी साहब खे अचण जो चई आयो आहियां। मुंहिंजो ख्याल हो त अॼु ई हली इहो खफ़ो लाहे छॾिजे हा। साधन जे मथे जा चौंक फिरिया न त वरी फतकण शुरू थी वेंदासीं। हाणे कोन फिरंदसि चौंक, ऐं भतु कोन कंदे छा? उहो पोइ कबो, हींअर ज़रूरी नाहे। हाँ हाँ चवी छा थो, सिकी सिकी पीरीअ में पुट जावा, उन सिकी लधे जी शादीअ जो भत वरी पोइ कंदे। अञा चवंदे धाणो मच्छरंदी आहे। दिल त चवे थी त बाठो खणी अची वठां, तेसी ताईं कुटींदो रहां जेसि ताईं कारो कुकड़ बांग न ॾे। बस मारे मारे नाड़ कयां, असुल न छॾियां, जेसी थक जान न हथ न कढाएं। हाणे बात न हण, धाणो कुटींदो। धाणो धणकी आ, निधणकी ना है। लोक मयार खां थी टिॼण न त छा? न त धाणो जे दहशत खां वाखू बाही ॿाहिरि निकिरी त ॾेखार, केरु सुञाणे ई थो। माठ कर न त कयां न सिधो। खण सामान, तयारी वठ, सुभाणे मुक्कीअ जी तयारी करणी अथई। मां हिक अध माण्हू खे दावत ॾियां, सारिग जी शादी गुज़रे पोइ तूं ॻाल्हाए जाए त तोखे ॿुधाईंदुसि। भले धाणो खे तो ख़बर हुजे, ॾेई बि ॾिसजे। रागड़ियूं नगारा में त मुंहिंजो नालो बि धाणो न आहे। धाणो ते तो दहशत विहारे, धाणो दहशत में न ईंदई। धाणो धणकी आ, निधणकी न आहे। मुमले, ओ मुमले, मुमले छा आहे अम्मा? लुड़ करे निंड ई फिटाए छॾी अथई। मुक्त बदिस जंहिंजी निंड फिटी आ। खण सामान अंदर रख, मां पाड़े में ॿ टे सॾ ॾेई अचां। बिस्मिल्लाह। हाँ कमदार गुआर, जमींदारी खणाया है? जी सरदार, यो सोढल जेको आहे न, यो कुरके पियो। छो? चए पियो त 2 हिसा खण 3 छॾ। मां चयो ईअं कोन थींदी, अधो अधु कईमांसि। ॾेढरी ऐं ज़ुकाम, मौला जो आशान साईं। चङो कईसि। ॿी ॻाल्हि सरदार, रस्ते में हुयुसि त एसे जो फोन कई। पैर में? तव्हांजो नंबर बंद आहे शायदि। न न, नंबर तो खुलियल आहे, नेटवर्क में वॾो खलल आहे। हाँ हाँ जई, हिनजी बैटरी ख़तम आहे। तॾहिं त मूंखे फोन कई। कम जी ॻाल्हि कर, कम जी ॻाल्हि कर। साईं उहो जेको गॾह गाॾी वारो हो न, इहो जेको रस्तो न पियो ॾिए, आराम जे ॻोठ वारो न? जी सरदार, शायदि उन जी चुर्त ते कोर्ट में एसएचओ जे खिलाफ़ 22B ते एफआईआर दाख़िल कराई अथसि। त एसएचओ शहबाज खान जे खिलाफ़ एफआईआर दाख़िल नथो करे। सरदार तव्हां सां हिकिड़ो ॿार ग़रीब माण्हू मिलण आयो। वञी चवीस त आरामी आहे, ही टाइम मिलण जो। जी सरदार। हाँ वधीक छा चयो एसएचओ? वधीक लाइ सरदार पाण ॻाल्हायोसि। वठो ई फोन। न न, हिन फोन के चार्ज ते रख। कमदार गौर, अवल त हिन डॉक्टर खे टिक्की फोटे खाराइण जो बंदोबस्त कर। समझो तो थी वियो। पोड़ो जिते भी मिलई न, उनखे पुरड़े पूरो करे गरीब सभा जे हवाले। इहो बि थी वियो सही, खट को न कर। पर अवल न डॉक्टर जे साह जी ये वनी कब्रिस्तान में मोलन जो इलाज करे। इलाज कंदो कोन साईं, इलाज कराईंदो। फिर सहाय हयाती दावत लगाए, रसूल लुनाए कनिक अधोरी सरकार जो होटल याद करे मानी कावड़ छको करी अमा मुंह बस मुझे पानी आने छोड़ पानी ये 10 बात छड़। अम्मा
चौंसठ शादी बेवकूफ पानी पी अलबत बाबा जेकॾहिं मां मरी पवां हा त सरदार मोटाए हा जमीन कंहिंजी आ सरकारी आ का सरदार जी आ छा नाले हुननि जे आ असीं चाहियूं था त असांजे नाले ते अॼु ताईं नाले कराए सघियो आ सारा हिन खे सम्झाए ताफ़त लही आयो आहे बाबा मां दाफ़ न पियो कयां हक़ सच जी ॻाल्हि थो कयां हक़ सच जी ॻाल्हि थो कयां हाणे मां पाण कोशिश कंदुसि त जीअं ज़मीन मुंहिंजे नाले थी सघे मुंहिंजे नाले भले वॾी उथी वठी अथई सरकार में ज़मीन पंहिंजे नाले करे अड़े हीअ उहा ज़मीन आहे जेका हारीअ जे नाले ते खणत में खणबी आहे ख़रीद कोन थो करी जेसिताईं सरदार असांखे हारी न ॼाणाईंदो तेसी असांजे नाले न थी सघंदी जेसी ताईं ईअं न थिए तेसी ताईं कस खाइणी पवंदी हाणे कस न खाईंदुसि खाइणी पवंदी औखी सौखे में सरदार ई कमु ईंदो हा साईं वॾो कमु आयो आहे मूं पाण मुड़सी करे पंहिंजो नक मथे कयो आहे ख़बर आहे तूं ॾहे सरां यादि रख राज जो माण्हू केतिरो बि ज़ोर छो न हुजे पर सरदार जे मट न थी सघंदो सरदार भले ऊंधाईअ जहिड़ो हुजे अखियूं बंदि करे उनजे पुठियों हलूं सुढल हलणो पवंदो आहे पुट हिन खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे जंहिं वक़्तु ॾिस इहा ई ॻाल्हि जे आईंदा इहा ॻाल्हि दोहराई न पोइ मुंहिंजो पाण सां को बि रिश्तो न सम्झे चवणु घुर्जे बाबा चप न सिबणु घुर्जनि सरदार जी सघ बि असां सां ऐं बेवाजिबी बि असां सां ईअं न पिए चई सघियो त मुड़सी कई अथव फसुली तव्हांखे आयो अॻिते पोखिजो त ॾिजो होॾां फसुल लुणण हेॾां थ्रेशर जो वहण ऐं होॾां वरी हुन जे माण्हुनि जो अचण इहो किथे जो इंसाफ़ आहे बाबा कुछ बो बिल्कुलु कुछ बो नाराज़ थिए थो त भली नाराज़ थिए वञी केॾा थो तूं मानी त खा न वई मानी मूं खाधी मूं मानी तोहफ़ा आहे पाण सां गॾु मूंखे बि माराईंदो पियो ऐर खोर हाणे पिटणा त न ॾीस सुढल खैर त आहे न खैर न आहे सुढल अलाह खैर कंदो रब त रहीम आहे पर शफ़न पलांद करे वियो थी सुढल शफ़न ऐं पलांद हा तुंहिंजे दिलि खे बाहि ॾई वियो मुझे तेरे के बाह सो भी शफन अरे मुझे तेरे के बाह शफन ॾई वियो आहे दुश्मन कख त बि लख तुंहिंजी अखि नथी ॿुॾे पर शफ़न पलांद करे वियो थी शफन पलांद करे वियो थई अनवर हाणे ईअं सम्झ शफ़न जी शफ़ा जा दरवाज़ा बंद छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत अचबो सां
हे तेरा आहिनि शफ़ूअ जा हिकु ॿ। अनवर शफ़ूअ मुंहिंजो हिकु तेरो साड़ियो हो न। असां ॿई तेरा साड़े रख था करे छॾियोसि। छा यादि कंदो इहो शफ़ू? झट पल में तेरा सड़ी रख थी वञनि सन। सुठल देर कोन लॻंदी, सेकंडनि में तेरा सड़ी रख थी वेंदा। हा सोडल आसमान ऐं शफ़ू आसमान सां टक्कर थो खाए, छो त सोडल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत वारो कयो तेरा साड़ियो तेरा वारो कयो। अरे शफ़न छा यादि कंदे मुंहिंजा तेरा साड़िया, छा सम्झी तेरा साड़िया ई हाणे हीअं तेरा साड़िया। रोज थो उभरे कारो सिजो, रोज थो उभरे कारो सिजो, सिज ग्रहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया, कोमल जज्बन जी धरती ते रोज थो उभरे कारो सिज, कारो सिज। अम्मा जी नाराज आई? न, औरत जी छा मजाल जो मर्द ते नाराज थे। अम्मा ही तूं पई चई? ॿियो केरु आहे? सबब अञा पुछींदो? केतिरियूं वज़ाहतूं कंदुसि, जेकॾहिं जुजकी ॾींदो हणी सभिनी खे ड्राहे रखंदुसि। बिला न शींहं बणजनि हा त माण्हू घरनि में न धारनि हा। अम्मा सच चवंदसि, भली ख़राब लॻई, छो कई रेस सां हा? थी वई, ज़बान ॾेई आवां, हाणे फिरण एबा मां। बस शहर तूं वञा, इहो ॿुधाए त कंवर लाइ छा वठी अचां? अदा लाश दफ़नाइण लाइ छा कमु ईंदो आहे? लाश? हा, लाश दफ़नाइण लाइ जेको बंदोबस्त थींदो आहे सो करे मोटी आहे।
सभ कंहिंखे ॼाण पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे। रिपीटर क्यों दई? मां तूं मूंखे छा सम्झो आहे ॿुधाए। छा लाइ कयो थी? हाँ मूंखे ॾे। वट ॿिए लाइ न पंहिंजे लाइ कयो अथमि। हिन में जेकी बि कारतूस आहिनि न हुन मुंहिंजे सीने में लाहे छॾ। उमिरि भर आजू थी वेही रहो न हूंदुसि न ताना ई सांदुसि। ये सानिया तुझी हाँ अम्मा मां मरी वेंदसि। हौसलो कर मां हौसलो कर हौसलो कर। गुल मेंदी पेरे गुल मेंदी हथे गुल मेंदी पेरे गुल मेंदी लाया सरंग खे लायड़ी मुझो अंगण बरोचो आयोड़ी सारंग घोट अण मोट लुडीलाओ लहिया सारंग घोट अण मोट लुडीलाओ लहिया लुडीलाओ लहिया ओ मुझी कमल मणिया लुडीलाओ लहिया ओ मुझी कमल मणिया। अम्मा धाणो अम्मा छाते तो सा हेठ मथे चई काडे वई हुई है? कमल जे घर। कमल जे घर तू चे खां निकिरी वई आहीं पिणे रखियो थई मुंह मना कई थमई तो बि नथी मुड़ी। हाँ तुंहिंजो दिमाग़ फिरी वियो आहे न्याणी जो ॿार थी करे पंहिंजी थी हलाए। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। कान ॿुधंदसि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। थोरा बि खा गले तुंहिंजा हॾ गुल हिक कंदसि। एतिरी लापरवाह। हाँ अम्मा भापी जे चया खे खां ॿाहिरि। हाँ अम्मा अवल मुझे बुध कोई भली मार मुके न बुधन तो भाकर न के नस तो बा तू जो पी भी तो भाकंदो तू तो धी आई। अम्मा तू मां साथी बड़ी मां आई जालिम दिया ते शक थी करी मां तो के दुख जी गाल बुधाइण आई है। ऐ तू आ तो मारने की जरूरत है। तू लेना कढ ढूल थी गडी विहाज वञा लीको लाईंदी त छडी दी से उते कहर थी वयो आहे। अम्मा इते तू सहरन ऐ लादन में पूरी आई इहो जुल्म नाहे। कहर किथे? कमल जे घर। छा थियो आ? दादा ने पुफी शबाना की बंदूक आई आ। रोज तो बेरे आरो सिजु पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू पंहिंजनि जी कई आहे जिन रत रोवारियो पंहिंजनि जी कई आहे
को सॾड़ो सुणे ई नथो हर हर मूं पुकारियो आ को सॾड़ो सुणे ई नथो हर हर मूं पुकारियो आ ही पत